बाक़ी जनरल बॉडी जेकी आहे मां जेके बर्दाश्त कई कानून कोन चए पिया अॻु में बॉडी डिज़ॉल्व कोन करे सघूं पिया। असांजो राणा महमूद अली ख़ान पंहिंजी फेडरेशन जो वफ़ाक़ी सदर रहियो आहे नेशनल लेबर फेडरेशन NLF जो। मां उन सां राब्तो कयो, हुन चयो त बाबा अॻु में नथा करे सघो बॉडी डिज़ॉल्व, जेतिरियूं तो ते कार्रवाइयूं करणियूं आहिनि शाहज़ो कराईंदो भले करे, लेकिन तूं बर्दाश्त कजांइ जो कंदे पाण में विढ़ंदा हुए त मज़दूर जो नुक़सानु थो। हमेशह मां मज़दूर जे लाइ मज़दूर खे ई तरजीह ॾिनी आहे। जेतिरियूं मुंहिंजे मथां कार्रवाइयूं कयूं, जेको कुझु मुंहिंजे मथां कयो वियो, मुंहिंजे सहुरे जो गेट बंदि कयो, मुंहिंजे ॼांटे जो गेट बंदि कयो वियो, परमानेंट जो लेटर मिलियो। उन खां पोइ जीअं मुंहिंजे ॼांटे जो गेट बंदि कयो वियो आहे, उन टाइम शाहज़ादे भाउ जो पुटु आयो आहे, उन जी जॻह ते परमानेंट थियो अची करे। हाणे हिकिड़ो असांजो अतारी आहे मैकेनिकल में, उहो छॾे वियो आहे एम्प्लॉइज़, उन जी जॻह ते उनजो पुटु अचणु चाहे थो, जेको असांजो टाइम पीरियड पूरो थी चुको आहे, जेको मां 1.25 साल ईअं असांजी मां बर्दाश्त कई आहे 13 महीना। हाणे टाइम पीरियड मुंहिंजो पूरो थी चुको आहे। असांजो हिन 26 तारीख़ जेके हे नवंबर जी 26 तारीख़ ते असांजी इलेक्शन हुई, लेकिन असां 16 तारीख़ ते बॉडी डिज़ॉल्व कई आहे। 3 तारीख़ नवंबर ते असांजी इलेक्शन आहे। उहो जेकी धमकी नारी ॻाल्हि करे थो, धमकियूं असांजा साफ़ी दोस्त असांजो हमेशह आवाज़ु जेको ग़रीबनि जो खणी मथे पुॼाइनि था, इहे साफ़ी दोस्त आहिनि। न असांखे वॾेरा बासर जेके बासर ठेकेदार आहिनि या कंपनियूं असांखे चिचरे खाई छॾनि, लेकिन असांखे तकलीफ़ थी आहे साफ़ी दोस्तनि इन जे करे त हिकिड़े अब्दुल शकूर पाण ॼाणाए थो त मां वर्कर बि आहियां साफ़ी बि आहियां। जॾहिं वर्कर बि आहीं तूं साफ़ी बि आहीं, साफ़ी जो बि कमु वठंदो मौक़ूफ़ वठे आहे, हे मूंखे वठणु आया हो, लेकिन ना त उनजो कमु हुयो मूंखे पुछ ना, मुंहिंजी किरदार कशी न कर ना, मुंहिंजे ख़िलाफ़ु न लिखी ना। वरी बि मां हिन टाइम ते जवाबु न ॾिनो। मां जनरल बॉडी में इहो ज़रूरु चयो, शाहज़ा भाउ मां 13 महीना सब्र कई आहे, तोखे मां कुझु बि न चयो आहे, भाउ जो लफ़्ज़ु चयो आहे। 13 महीना मां चुप रहियुमि, तोखे कुझु न चयो। उनजी वजह इहा त तो जे असांजे विढ़ण में मुंहिंजे मज़दूर जो नुक़सानु थींदो। मूंखे पंहिंजो नुक़सानु जेको करिणो त थी चुको आहे, मुंहिंजो करे छॾियो आहे, लेकिन मुंहिंजे मज़दूर जो नुक़सानु थो, जे करे मां चुप हुयुमि। अॼु खां पोइ बॉडी डिज़ॉल्व आहे, अॼु खां पोइ तोखे हथ ॿधी चवां थो त तूं अहिड़ी का ॻाल्हि या अहिड़ो कमेंट्स तुंहिंजा पुट ॾियनि था या तूं न लिखजांइ। हाणे मुंहिंजा हथ खुलियल थी, हाणे जेको नुक़सानु मज़दूरनि जो तूं करायो उहो थियणो थी चुको आहे। हाणे मां बर्दाश्त कतई कोन कंदोमांइ। हाणे मां तोखे चैलेंज कया इन शइ ते, अगरि ग़लति कंदे, जेको सवाल कंदे या ग़लति लिखंदे उनजो जवाबु ज़रूरु ॾींदोमांइ। इहा को धमकी सम्झे थो तुंहिंजी मर्ज़ी आहे, लेकिन का मां मौतमार धमकी ॾिनी आहे न, कोई मसइलो न आहे। इहो ज़रूरु चयो आहे शाहज़ा भाउ, जेतिरियूं मुंहिंजे मथां अढाई 200 माण्हुनि जे मथां कार्रवाई कराई, जनरल सेक्रेटरी जो गेट बंदि रखाई, FIR कराई, सभु कुझु करे, मुंहिंजे ॼांटे जो गेट बंदि करे, मुंहिंजे सहुरे जो गेट बंदि करे, मां चुप रहियुमि। सिर्फ़ु हिकिड़ी शइ जे करे मुंहिंजे मज़दूर जो नुक़सानु न थिए। अगरि हाणे कुझु कंदे मुंहिंजो यार जवाबु ज़रूरु ॾींदोमांइ। उहो इन जे करे जेको तूं लिखंदे उनजो तोखे जवाबु ज़रूरु ॾींदुमि। इहो मां ज़रूरु चयो। कोई गिरेबान में हथु पकड़ंदो, छॾाइण मुंहिंजो हक़ु आहे, मां छॾायां। बाक़ी साफ़ी दोस्तनि खे मां अर्ज़ु कंदुमि हथु ॿधी करे त ख़ुदा तव्हां हक़ु सच लिखो, असां ग़रीबनि जी आवाज़ तव्हां बणिजो। ऐं जेके जाबर ठेकेदार असांखे त छा ATC जो FIR असांजे मथां कराइनि था, इहे आज़म भाउ जहिड़ा इन्हनि आवाज़ मथे पुॼायो। अॼु उहे छा करनि था? छो न था मां को पुछनि, मां को मौक़ो पुछनि दादा तूं कहिड़ी ग़लती कई आहे, तुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे? हा दादा मुंहिंजो ॾोह इहो आहे त मां इहो चवां मुंहिंजे मज़दूर खे हक़ु मिले। मिनिमम वेज ते जेको विढ़ियो आहियां 8 उहिदनि जो फ़ैसिलो आहे, उहो रिवर्स आहे पंहिंजे मुफ़ाद जी ख़ातिर। मां अॼु बि मज़दूरनि सां गॾु बीठो आहियां, मरण घड़ी ताईं गॾु बीहंदुमि। अगरि जे एग्रीमेंट जी ॻाल्हि आहे, शायदि चवंदुमि एग्रीमेंट कराईंदुमि। जनरल बॉडी खां पोइ बॉडी डिज़ॉल्व नथो करे सघे, दादा कानून मूंखे चए थो। अगरि मां 4 ॾींहं अॻु में नोटिस लाथो जनरल बॉडी जो 16 तारीख़ ते, तक़रीर 12 ते लाथो, 16 तारीख़ ते जनरल बॉडी असांजी थी आहे। उनखे सभी ख़बर आहे, फेसबुक ते उनखे ॿुधायो आहे। जे अगरि नथो अचे असां पहिरियों उनखे सॼो आहे, ॾियारी जो अंदरूं बीठो आहे, तो सभु दोस्तनि खे रोकींदो बीठो आहे। सीनियर नायब सदर खे कानून आहे, अगरि सदर नथो जनरल बॉडी में अचे त सीनियर नायब सदर बॉडी डिज़ॉल्व करे सघे थो। जेको सदर साहब जो सीनियर नायब सदर बॉडी डिज़ॉल्व करे चुको आहे। ऐं 3 नवंबर ते मुंहिंजी इलेक्शन आहे। मां इहो ज़रूरु चयो पंहिंजे हाँ सरदे खां, जे तक़रीबन 13 महीना मुंहिंजे मथां कार्रवाइयूं कयूं हुयूं, मुंहिंजे ख़ानदान जे मथां कार्रवाइयूं कयूं। हमेशह शाहज़ादे भाउ इहा ॻाल्हि कई आहे त मुंहिंजी क़ौमियत ते ॻाल्हायो अथसि। मां हलफ़ खणी चवां थो कोई क़ौमियत ते न ॻाल्हायो। इहो ज़रूरु चयो आहे शाहज़ा भाउ, सदर साहब शाहज़ा सदर साहब या शाहज़ादा पयार साहब अदा क़ौम से सुञातो हूंदो आहे। अदा रांझनि त ॿिया बि घणा आहिनि, रांझनि समें जो शाहज़ो पयार इहो ज़रूरु चयो आहे। अदा तोखे चैलेंज कयां थो, तव्हां 6 माण्हू आहियो, असां 2 ॼणा आहियूं, तव्हां अचो असांजूं ॻाल्हियूं ॿुधो, मज़दूरनि खे ॿुधायूं। मज़दूर जेको फ़ैसिलो करनि, अदा रांझनि जूं ॻाल्हियूं सही आहिनि त रांझनि सां गॾु बीहनि अक्सरियत सां, अगरि शाहज़ादे भाउ सां गॾु आहिनि त शाहज़ादा भाउ सां गॾु बीहनि। बाक़ी इहे जेके पोस्टां हलियूं आहिनि, मुंहिंजी दिलि आज़ारी ॾाढी थी आहे, ख़ासि करे मुंहिंजे मीडिया जे दोस्तनि खां। असांजा हर ॾोखिया आहिनि ऐं क़ाबिल एतिराम इदारो आहे। असांखे एवननि ते असांजूं ॻाल्हियूं इहो इदारो पुॼाए थो, मीडिया जो दोस्त
साफ़ ही पुॼनि था, साफ़ बि बग़ैर पुछे बग़ैर कंहिं ॻाल्हि जे मुंहिंजे मथां एॾो एलिगेशन लाइनि था पिया, मुंहिंजी किरदार कशी कनि था पिया। मीडिया वारा दोस्तनि खे मां अर्ज़ु कयो आहे त मूंखे मौक़ूफ़ वठो, उनखां पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे, मूंखे ग़लति सम्झो सही सम्झो, मां पंहिंजी जात सही आहियां। अॼु ताईं जेॾा 62 ठेकेदार मुंहिंजे मथां थ्रेड कया विया ऐं पुलिस जो पारां जेके थ्रेड ॾिना विया, मां कॾहिं कोन हटियो आहियां। मां अॼु बि चवां थो, ज़िंदगी मौत मुंहिंजे अलाह जे हथ में आहे, कंहिं जाबिर ठेकेदार या कंपनी जे हथ में कोन्हे। मुंहिंजे मथां हमला कराया विया फैक्ट्री मैनेजर जो तरफ़ों, सुपारियूं ॾिनियूं हुयूं, हिन खे ख़तमु करायो या हिन खे अगवा करायो, लेकिन मुंहिंजी अलाह पाक ज़िंदगी मौत अलाह पाक फ़ैसिलो करण वारो आहे। अॼु ताईं मूंखे कुझु न थी सघियो आहे। अगरि मुंहिंजी ज़िंदगी हिन जाबरनि जे हथ में आहे, कोई नथो बचाए सघे। मुंहिंजे अलाह जे हथ में ज़िंदगी आहे त कंहिंखे ताक़त कोन्हे मूंखे कपिड़े खे हथ लाइ ॾेखारे। महिरबानी।